इलेक्शन भी पूरी थी अचण वारी आहे। हाणे वरी राग वॼंदा, असां हीअ कंदासूं, असां गुल विछाईंदासूं, असां हीअ कंदासूं। आवाम जेका बार बार इन कूड़नि वाइदनि खां बेज़ार थी चुकी आहे। सॼो रोड 70 खां टिमूं ताईं टुटल आहे। अलाए छो आवाम जी इहा क़िस्मत फिटल आहे। कई अर्ज़ आहूं बि दाहूं कयूंसीं, कई अर्ज़ आहूं बि दाहूं कयूंसीं, पर चवनि था असांजो खज़ानो खुटल आहे। सॼो रोड 70 खां टिमूं ताईं टुटल। पथरनि जा पके ते आहिनि वात फाटल। पथरनि जा पके ते आहिनि वात फाटल। टायर थी वियो टेढ़ो पर ट्यूब बि टुटल आहे। सॼो रोड 70 खां टिमूं ताईं टुटल आहे। यूसी सोबो खान चांडे जा रोड मुकम्मल तौर तबाह। 70 मोरी खां ॻोठ सोबो खान चांडियो ताईं 10 किलोमीटर समेत टिमी जलालानी मोया रोड तां पैदल हलण मुश्किल बणिजी वियो। तबाहल रोडनि जी गुज़िरियल 15 सालनि खां तामीर न थी सघी। आवाम सख़्त परेशान। ॿी तरफ़ मज़कूरा इलाइक़नि में सारियुनि जे ॿेजारे लाइ पाणी जो ढुक बि न आहे, न नालियुनि जी मरमत थी आहे। सारियालो ॿेजारो न पोखजण सबबि आबादगार मुकम्मल तौर तबाह थियण जा इम्कान। इन्हनि इलाइक़नि में न गैस आहे न बिजली। हर तरफ़ रोडनि ते देवियूं ई देवियूं नज़र ईंदियूं। इलाइक़े में तबाहाल स्कूल नज़र ईंदा जिते पढ़ाई थियण परे पर उस्ताद स्कूल कोन अचनि। इन सिलसिले में ॻोठाणनि जो चवणु आहे त रोटी ज़रूरत आहे, बिजली ज़रूरत आहे, पाणी तमामु घणी खोट आहे। असांजा बीमारी सिमारी में था वञूं था, माण्हू घसे मरियो वञे। रोड तमामु असांजो ख़राबु आहे। असांखे पहिरियों नंबर रोड जी ज़रूरत आहे। अस्पताल मुहैया में आहे, पाणी पुछे कोन्हे, बिजला परेशान आहियूं। ॿियो रोड खपे, बिजली खपे, गैस खपे, का शइ कोन्हे। ॿाहिरां मानी पचाइण लाइ परेशान थिया। अठनी वॾो दुकान थी वियो, कचूं ख़तमु थी वियो, टकरण वारो सभु खणी विया। रोड मञा ठही विया, हर जॻह ते पाणी आहे। जॻह ठहियो कोन्हे बाबा। अर्ज़ु त असांजो ज़िलो टनो मोहम्मद ख़ान बदीन बॉर्डर सां आहे। हाणे उते पहिरियां त रोड जा तमामु मसइला आहिनि। हर यूनियन काउंसिल में मेन रोडनि खां अलावा जेको असांजो 70 खां सुबुह खां जो रोड अचे पियो उहो इलाही टाइम खां सुबुह हालत में आहे। जेको असां लाज़मी दौरान एसफाल्ट में डबल रोड करायो, उन खां पोइ रोड में का बि पथर जो कमु बि कोन्हे थियलु। ऐं असां आला अख़्तियार खे उहो इलाही चकर ॿुधायो बि आहे, ॾेखारियो बि आहे, रेज़ोल्यूशन पास कया आहिनि। ऐं उन हुते बि उहो रोड जेको आहे सो हलण जहिड़ो न आहे। ऐं सुबुह खां टंडो अली गुलाम खां मोया शहर ताईं सिमनाले जी खाटी थी आहे। सिर्फ़ु मोटरसाइकिल जो रस्तो आहे, हिकिड़ी गाॾी बि मुश्किल सां गुज़रे थी। ऐं उन रोड जी बि हालत सुबुह न आहे, 6 किलोमीटर आहे। असांजे चूंडियल नुमाइंदनि खे बार बार इतला करण ते बि उन रोड ते को बि माना एक्शन न आहे खयो वियो। DC साहिबु, MPS उमरो साहिबु, MNA साईं नवीद कमर ज़ोरनि खां आया पे। मूं सम्झो गाॾी रोके खेनि अर्ज़ु कयो, साईं तव्हां हलो पिया आहिनि रोडनि ते, तव्हां ॾिसो पिया हीअ रोडनि जा हाल आहिनि। ऐं रोडनि खे आसमान ते ई कोन खणी ईंदा। हिननि खे एसफाल्ट करे, खॾा बंदि करे असांखे कारपेट कराए ॾियो त महिरबानी थींदी, आवाम खे सहूलियत थींदी। पर को बि ध्यानु न आहे त इन बारे में। ऐं पाणी जी बि इलाही खोट आहे असां वटि। ऐं जेको आहे 3 चकर सिंधू दरिया खुलियल मूं ॾिठो, जेको फुल पेट सां समुंड में पियो वियो। ऐं उहो पाणी रोके ज़राअत खे ॾियनि त असांजो मुल्क ज़राअत ते आहे। त अॼु पाणी जी खोट, इहो पाणी जो इशू न हुजे। पाणी एक्स्ट्रा आहे त हुनजा दर खोलियो, हेठि भले समुंड में वञे। पहिरियां तव्हां आबादी जी पूरत करियो। हाणे ऑफिसर आहिनि असां वटि अचनि था उतां अपर साइड खां। हाणे उते पाणी जो सिस्टम ॿियो आहे, लोअर सिंध जो पाणी जो सिस्टम ॿियो आहे। हाणे उन्हनि खां पुछा करियो त चवंदा असांजो इलाइक़े बनियूं आहिनि छा, असांजे पाणी ॾियूं। त कंहिं बि माण्हू जी उते उन्हनि सां रसद कोन्हे ऐं ॻाल्हाइण जो तरीक़ो उन्हनि वटि कोन्हे। ग़रीब माण्हू बेचारा महांगा या ॿिज जेके आहिनि सेठनि खां जेके वीचारा उधारा खणियो पोखियो वेठा आहिनि, हाणे उनजा ॿिज सुकनि पिया। महिरबानी करे माण्हुनि ते ध्यानु ॾियो, आवाम ते ध्यानु ॾियो, आवाम जे कमनि ते ध्यानु ॾियो। इलेक्शन बि पूरी थी अचण वारी आहे। हाणे वरी राग वॼंदा, असां हीअ कंदासूं, असां गुल विछाईंदासूं, असां हीअ कंदासूं। आवाम जेका बार बार इन कूड़नि वाइदनि खां बेज़ार थी चुकी आहे। महिरबानी करे ध्यानु ॾियनि। सदाईं असां सूमरनि खे वोट ॾिना आहिनि। हाजी अब्दुल ख़ालिक सूमरे खां वठी गोलाटची खां वठी असांजे माइटनि हुननि खे खटरायो आहे।
सिर्फ़ु 2 पीरियड 2 MP ॿिया रहिया आहिनि। साईं कबूल अहमद शाह जो टाइम आयो, चाचा अमीन लाखे जो टाइम आयो, उन खां बाद वरी बि सूमर आहिनि। यको सूमरनि खे असां वोट ॾींदा आहियूं, पर उन्हनि वटि पब्लिक डीलिंग आवाम जो को सिस्टम कोन्हे। सिर्फ़ु उन्हनि जा वांठा आहिनि, अॻियां पोयां वारा कंहिं चङे जी इज़त न आहे। ऐं जेको वञे थो हुनखे होम मिनिस्टर जो दड़को ॾींदो आहे। खुरम करीम सूमरो दाऊं जेको आहे सो होम मिनिस्टर जो माण्हू आहियां, ऐं माण्हू वीचारा आवाम वीचारी लाराए थी। ॿियो सॼो इहो सिस्टम तव्हां ॾिसो पिया, तव्हांजे साम्हूं आहे, साफ़ ई आहे।